अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांजे लाइ बहितरीनु अपडेट खणी आयो आहियां, वरी बि सिंध टीवी जे न्यू सिंधी टीवी फिल्म जे बाबति। हा दोस्तों, सिंध टीवी जो मेगा फिल्म आहे जेका दादू वारनि जी आहे, जेका तकरार जी टीम जी आहे, जंहिंमें सिंध जा नाले वारा आर्टिस्ट पिणु कमु करे रहिया आहिनि। इन जे बाबति तव्हांखे रिव्यू करे ॿुधाईंदासीं अॼु सिंधी नए ईद जी फिल्म जे बाबति, जंहिंमें कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा ऐं कहिड़ा कहिड़ा वॾा अदाकार कमु कंदा ऐं कॾहिं रिलीज़ कयो वेंदो। सो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त सिंध टीवी जे मेगा फिल्म जेको सिंध टीवी जो फिल्म आहे, उन में तकरार जी टीम कमु करे रही आहे, जंहिंमें हाजन प्रेमी ऐं सतार नोहाणी, चौधरी असगर थईम, नज़ीर बिरोई ऐं रीमा नाज़, अज़ीज़ कमबराणी ऐं सिंध जा तमामु वॾा वॾा आर्टिस्ट अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंजी अञा रिकॉर्डिंग त स्टार्ट न आहे कई वई। बाक़ी ॿुधण में आयो आहे त जेको ही सिंध टीवी जेको हिन फिल्म खे जो एक्सेप्ट करे छॾियो आहे, चौधरी जी फिल्म आहे, डायरेक्शन में चौधरी असगर थईम जी डायरेक्शन में फिल्म आहे, ऐं जी कहाणी आहे जेको ख़ादम हुसैन थईम जी कहाणी, ऐं डायरेक्टर चौधरी असगर थईम, जेको तव्हां तकरार में ॾिठो हूंदो बहावल बुलडोज़र जे करैक्टर में। सो तव्हांखे कीअं लॻियो इहा असांजी वीडियो, असांखे ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो तकरार वारी टीम असांखे वरी ॿीहर हिकु नई टेलीफिल्म में नज़र ईंदी। सो मां तमामु घणो ख़ुशि आहियां त हीअ फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी वञे ऐं असांखे ईद जे लाइ ॾिसण लाइ वटा मिले। सो बसि हिकिड़ी मूंखे ॾाढी ख़ुशी थी, ऐं हिन फिल्म जो नालो आहे जानी दुश्मन। ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में जेको मीर आहे ऐं इरफान शेख ऐं जेको मूसा जे करैक्टर में हुयो लाला रफ़ीक, उहो बि आहे हिन फिल्म में। सो सैयद निसार शाह बि हिन फिल्म में आहे। अञा त नाला अचनि पिया, ॾिसूं भला अञा कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट रहियल आहिनि जेको हिन फिल्म में ईंदा। केॾा न वञिजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो, जीअं असांखे जीअं नई अपडेट मिले फिल्मनि जे बाबति, ड्रामनि जे बाबति, तव्हांखे इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते मिले। सो जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। वरी मिलूं था कि नए वीडियो में। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। इस्माइल बलोच खे ॾींदा इजाज़त।